फजीला तुझी दोस्त है ना? हाँ 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 बिल्कुल, पर दोस्तन खां वधीक आहे। हू चाहे त अंकल जी वफ़ात खां पोइ फज़ीला पहिरियों पहिरियों मुंहिंजे घर आई आहे। फजीला जी चाचे जो कॾहिं इंतकाल थियो? हुनजे अंकल जो न, मुंहिंजे अंकल जो। हू त फज़ीला जो अबू हुयो, त हू मुंहिंजी कज़न थी न। पर हींअर त तो ॿुधायो कि तुझी दोस्त आहे, ईअं त तुझी कज़न थी। कज़न दोस्त? दरअसल हू कज़न खां वधीक मुंहिंजी दोस्त आहे। रिश्तनि जो छा, हू त ख़तम थी वेंदा आहिनि न। असल चीज़ त दोस्ती आहे न ख़ाला। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मुराद फजीला जे बारे में ॿुधायो, आउं त हैरान रहिजी वियसि। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो मुराद जी ज़बान मां कंहिं छोकिरी जी वाखाण ॿुधियमि। सोचम त हली ॾिसी अचां पंहिंजी अखियुनि सां। ही ॾिसो, फज़ीला अची वई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शला जुड़ी रही, खुश रही। अच अमर अच, वे वे। माशाअल्लाह, मुराद जीअं ॿुधायो हीअ त उन खां वधीक आहे। ख़ाला, तव्हां अञा हिन जा जोहर ॾिठा ई किथे आहिनि? अमर मूं ई सभु कुझु ॿुधाए छॾींदो आहे। एॾी मासूमियत, एॾी सादगी अॼुकल्ह जी छोकिरियुनि में किथे थी ॾिसण अचे। छा कंदी आहीं धीअ? हूअं त अॼुकल्ह फारिग आहियां, पर वक़्तु पंहिंजो मुताले में ई गुज़ारंदी आहियां। हा, मुराद ॿुधायो त तूं किताबनि जे सिलसिले में आई आहीं। ॾाढी वाखाण पई कई तुंहिंजे किताबनि जी ज़ौक़ जी। इहा त उन्हनि जी महिरबानी आहे। फज़ीला, तूं ख़ाला जान सां कचेरी कर, मां चांहि ठाहे थी अचां। न न अमर, अॻोणी चांहि पी आई आहे। त पोइ छा आहे, तव्हां वरी कहिड़ो रोज़ ईंदा आहियो? पर जेसि ताईं फज़ीला हिते आहे, मां रोज़ हिते ईंदसि। तोखे कोई इतराज़ त कोन्हे न? न न, हिनखे तव्हां पंहिंजो ई घरु सम्झो। अमर, तुंहिंजी अम्मा कान आई छा? हू बाबा सां गॾु ॻोठ वई आहे। पर सुमन त ॿुधायो त तुंहिंजे बाबा जो इंतकाल थी वियो आहे। हा, हू इंतकाल असल में मुंहिंजे चाचे जो थियो आहे। हुननि खे मां प्यार सां बाबा ई कोठींदी हुअसि न। अच्छा अच्छा। पोइ धीअ, कॾहिं थी मिलाई पंहिंजे बाबा सां? जी ज़रूर। चल खुश रही, आबाद रही, चङो महल आहे। तव्हां कॾहिं आयो? मूं त काफ़ी देर खां दरवाज़ो पे खटकायो, पर कंहिं जवाब ई कोन ॾिनो। तंहिं करे पाणी हली आयसि। तव्हांखे बुरो त न लॻियो न? न न, तव्हां त असांखे शर्मिंदा था कयो। तव्हां बीठा छो आहियो? प्लीज़ वेहो न। माही
किताब तव्हांखे मोटाइण आई हुअसि। असांखे ही किताब मोटाइण जी तकड़ त न हुई तव्हांखे, पर ख़ैर तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे असांजो ही किताब लॻो कीअं? छा चवां, कमाल जी शाइरी हुई। इश्क हक़ीक़ी पंहिंजी जाइ ते, वरी इश्क मिज़ाजी बि कमाल। छा त इनकलाब जी राहूं ऐं गस वठाइण जा तरीक़ा, लाजवाब, बस कमाल ई कमाल। ठीकु पिया चओ। ग़मे आशिकी त असांजे काफ़ी शाइरनि जो मौज़ू रहियो आहे, पर इन बारे में जेको उस्ताद बुखारी लिखियो आहे न, हिन जो त जवाब ई न आहे। त पोइ महिरबानी थींदी जेकॾहिं उस्ताद बुखारी जी शाइरी मां को शेर असांखे ॿुधायो। इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, बाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो। ॾाढो सुठो। पर मुराद अली साहब, इश्क थी वञे थो ऐं क़बूल बि कजे थो, त पोइ दाहूं छा जूं? तव्हां छा था सम्झो त इश्क जो वज़न हर को बर्दाश्त करे सघे थो? इश्क जबल आहे, इश्क लाओ आहे, इश्क सहरा आहे, ऐं इश्क जो त को मापो ई न आहे। ऐं न ई वरी को इन जो मीज़ान करे सघे थो। वक़्त जी त ख़बर ई कोन पई, सुमन परेशान थींदी हूंदी। अॼु त पहिरियों दफ़ो असांखे बि वक़्तु गुज़रण जो अहसास ई न थियो। हाणे मूंखे इजाज़त ॾियो। हलो त असां तव्हांखे दर ताईं छॾे अचूं। तव्हां तकलीफ़ न कयो, मां वेंदे वेंदे अम्मा सां सलाम दुआ करे वेंदसि। अल्लाह हाफ़िज़।